इमाम जे पोयां सूरत फातिहा न पढ़ण वारो छा बिदअती आहे? बिदअती छो आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने में निमाज़ में पहिरियों ॻाल्हाईंदा हुआ, पोयों अचण वारो भरसां वारे खां पुछंदो त काई रकात था पढ़ो, पोइ ॾसींदो, पोइ अॻ में उहो रकातां पूरियूं कंदो, पोइ इमाम सां सलाम गॾु फेराईंदो। पहिरियों इहा सूरत हुई। उन खां पोइ सेखारियो वियो त ईअं न कयो। वरी निमाज़ में सलाम कंदा, सलाम जो जवाब ॾींदा, पोइ वरी इहो तरीक़ो थियो त सलाम जे जवाब में रुॻो हथु ईअं कंदा, जवाब ज़बान सां न। पोइ वरी इहो थियो त निमाज़ में खुशू खुज़ू इख्तियार कयो। आस्ते आस्ते निमाज़ ख़ामोशी ऐं इत्मीनान ऐं खुशूअ जे माल थींदी आहे। पहिरियों इमाम जे पोयों अलहम्द भी पढ़ंदा, सूरत भी पढ़ंदा। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सिर्फ सूरत फातिहा पढ़ो, ॿियो कुझु न पढ़ो, ईअं पढ़ फरमायो। उन खां पोइ वरी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त जॾहिं तव्हां जमात में निमाज़ पढ़ो त हिकिड़ो इमाम बणायो, सिर्फ सिद्धी कयो, वइदा कब्बर फकब्बिरू, हू अल्लाह अकबर चए त अल्लाह अकबर चओ, वइदा कर फअनसितू, हू पढ़े तव्हां चुप कयो, वइदा क़ाल गैरुल मग़ज़ूब अलैहिम वलद्दालीन फक़ूलू आमीन, हू गैरुल मग़ज़ूब अलैहिम वलद्दालीन चए तव्हां आमीन चओ, इदा रका फरक़ऊ, रुकू करे तव्हां रुकू कयो, वइदा क़ाल समी अल्लाहु लिमन हम्द, हू समी अल्लाहु लिमन हम्द चए फक़ूलू रब अल्लाहुम्मा रब्बना वलकल हम्द, पोइ तव्हां रब्बना लकल हम्द चओ। हाणे पूरी दुनिया जो हिन ते इत्तिफ़ाक़ आहे त समी अल्लाहु लिमन हम्द रुगो इमाम चवंदो आहे जमात में, ईअं आहे कि न? ऐं रब्बना लकल हम्द जमात चवंदी आहे। ईअं हुते बि हुकुम आहे इन साॻी रिवायत में, इज़ा क़ाल गैरुल मग़ज़ूब अलैहिम वलद्दालीन फक़ूलू आमीन, जॾहिं उहो गैरुल मग़ज़ूब अलैहिम वलद्दालीन चए पोइ तव्हां आमीन चओ। माना गैरुल मग़ज़ूब अलैहिम वलद्दालीन पढ़ण वारो कमु इमाम जो आहे, आमीन कमु तव्हां जो आहे। हे त मुस्तफ़ा जो तरीक़ो आहे, तंहिंजे करे इहा बिदअत छो आहे, इहा त सुन्नत आहे।